नाज़रीन, वाक़िया अफ़सोसनाक ख़बर ॾियूं। कोटलालू शहर में घिटी जे लंघ तां ख़ासकेली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 3 औरतुनि समेत केतिरा ई ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े दौरान लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 3 औरतुनि समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में कोड़ो ख़ासकेली, अख्तर अली, अमन ख़ासकेली, वकील करीम बख्श, इम्तियाज़ अली, अली नवाज़ ऐं ख़ालिदा बीबी समेत 10 ॼणा शामिल आहिनि। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। आख़िर आगाह कयूं पिया, कोटलालू शहर में घिटीअ जे लंघ तां ख़ासकेली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 3 औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 3 औरतुनि समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में कोड़ो ख़ासकेली, अख्तर अली, अमन ख़ासकेली, वकील करीम बख्श, इम्तियाज़, अली नवाज़ ऐं ख़ालिदा बीबी समेत 10 ॼणा शामिल आहिनि। आगाह कयूं पिया, कोटलालू शहर में घिटीअ जे लंघ तां ख़ासकेली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 3 औरतुनि समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 3 औरतुनि समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। कोटलालू खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शेर मोहम्मद मरी लाइन ते मौजूद है। जी शेर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही कोटलालू शहर में जो घिटी जे मामले तां ख़ासकेली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान लठियुनि, सिरोटनि ऐं पथरनि जो जेको आदादाना इस्तेमालु कयो वियो, जंहिंजे नतीजे में 3 औरतुनि समेत जेके 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में जेके आहिनि ॿिन्ही धुरियुनि जा कोड़ो ख़ान ख़ासकेली, अख्तर अली, उन खां अलावा उमन ख़ासकेली, वकील करीम बख्श ऐं 3 औरतूं जेके ज़ख़्मी में शामिल आहिनि। उनमें ख़ालिदा बीबी ऐं 2 जेके औरतुनि जा नाला न मिली सघिया आहिनि। उन हवाले सां कोटलालू पुलिस सां असां जॾहिं राब्तो कयो, कोटलालू पुलिस जो चवणु आहे त अली नवाज़ ऐं कोड़ो ख़ासकेली जो जेको ॿिन्ही धुरियुनि जो घिटी जे मामले सां झेड़ो थियो आहे, जंहिंजे करे जेके ज़ख़्मी हुआ उहे असां अस्पताल लेटर ॾेई रवाना करे छॾिया आहिनि। ऐं उन खां अलावा अञा ताईं जेको ॿिन्ही धुरियुनि में छिकताइण वारी सूरत हाल बरक़रार आहे। ऐं उन खां अलावा जेके आख़िरी इतलाह ताईं वाक़े जो जेको कोटलालू थाने ते को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।